اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين آمين برحمتك يا الحمد لله سبحان الله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا
محمد وآله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل سلموا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف للہ واسا اللهم صل على سيدنا ونبينا مولانا محمد وآله وأصحابه أجمعين واجب الاحترام معزز علماء کرام अजोकी इन महफिल जा मेज़बानो हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम प्यारी जमात सगुरी अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मनवालु जे कलामे पाक कुरान मजीद जी हिक आयत सगुरी अवां जमात जे आजो तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आहे इंशाअल्लाह तबारक व तआला उन आयत सगुरी जी माना तफसीर ऐं उन में जेके मसइला ऐं ॻाल्हियूं अल्लाह ताला बयान फरमायूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र ख़ैर तव्हांजे आॾो करण जी कोशिश कंदुसि दुआ कजो अल्लाह तबारक व तआला मूंखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए तव्हां ई असांखे अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए माशाअल्लाह अवांजे हिन इलाइक़े में केतिरो वॾो सारो इज्तिमा जेको ख़ालिस मज़हबी दीनी हवाले सां थी रहियो आहे जंहिंमें तव्हां शौक़ में ज़ौक़ में सिजल ते खां वठी हिनमल ते इंतज़ार में वेठा आहियो अवांजे दिल में हिकिड़ो ई जज़्बो आहे त असां पंहिंजे रसूलुल्लाह जी तारीफ़ ॿुधूं ही फ़क़ीर में तव्हांजे ख़िदमत में ई हवाले जज़्बे सां हाज़िर थियो आहे त तव्हांजे आॾो अल्लाह जो पैगाम अल्लाह जे हबीब जो पैगाम कुरान शरीफ़ ऐं हदीस जे रोशनी में पुॼाइजे ऐं हिन रहमतुनि ऐं बरकतुनि वारे महीने जी जेका फज़ीलत हिन महीने खे मिली आहे जंहिं सबब जे करे उहो तव्हांजे आॾो ज़िक्र कजे ऐं बयान कजे त छाजे करे अल्लाह तबारक व तआला हिन महीने खे शान ऐं मान ॾिनो आहे असीं ऐं तव्हीं माशाअल्लाह मुस्लमान आहियूं अल्लाह ताला जे ज़ात खे वहदहु ला शरीक मञूं था ऐं उन जे महबूब नबी खे असां अल्लाह जो आख़िरी नबी क़बूल कयूं था मौलाना अहमद अली साहब जन तव्हांखे मूंखां में काफ़ी कुझु ॿुधायो हूंदो मूंखे बि हुकुम आहे त आउं तव्हांजे आॾो के ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कयां तव्हां त माशाअल्लाह शौक़ सां वेठा हो माशाअल्लाह शर्फ़ त तव्हांजे आॾो बहुत जो वेठो आहे मरी त हाणे हूअं ई मुंहिंजा रईस आहिनि बाक़ी ॿार त मुंहिंजा उस्ताद ऐं पढ़ियो ई ॿार वटि आहियां बुलंद आवाज़ सां दुरूद सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. اللہ تعالیٰ فرمائے تو بے شک اللہ پاک ایمان والا جے متا احسان فرمایا. لقد من اللہ علی المؤمنین बेशक थोरो कयो एहसान कयो अल्लाह ईमान वारा अवां खे अल्लाह से अकुल समझ दिमाग ॾिनो आहे. अल्लाह जो थोरो रुगो मोमिननि ते कोन्हे. हथ पेर अखियूं खीर पुट जमीनों इंसान बनाई. अल्लाह तबारक व तआला दुनिया में असांखे अशरफुल मखलूक बनायो. इन्ही हिसाब सां जी ॾिसजे त ख़ुदा जी ज़ात जो सभु कंहिं ते थोरो आहे. भला हिन आयत में अल्लाह ताला छो थो चवे त लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन, मुंहिंजो थोरो मोमिननि ते आहे. ॿिया माण्हू आहिनि जेके मोमिन न आहिनि, यहूदी आहिनि, नसारा आहिनि, बदमज़हब आहिनि, मुनाफ़िक़ आहिनि, काफ़िर आहिनि, अल्लाह जा दुश्मन, अल्लाह जे रसूल जा दुश्मन, वलियन जा दुश्मन, सहाबन जा दुश्मन. अहिड़े तरीक़े सां गौर कयो सारो जहान माण्हुनि सां भरियो पियो आहे. ऐं सभु कंहिंजे मथां जे अल्लाह पाक एहसान फरमायो आहे. जे हथ आहिनि त सभिनी खे हिक जहिड़ा, अखियूं आहिनि त सभिनी खे हिक जहिड़ियूं, दुनिया में रोज़ी रब करीम ॾिए थो त सभिनी खे हिक जहिड़ी, सिज उभारे त सभिनि जे लाइ, जे सिज खां बाद राति आणे त सभिनि जे लाइ, गर्मी आणे त सभिनि जे लाइ, सर्दी आणे त सभिनि जे लाइ. अल्लाह जो इहो एहसान सारी खुदाई ते आहे, सॼे जहान ते अल्लाह जो एहसान आहे. वो हिते छो थो फरमाए लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन, बेशक अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि ते थोरो कयो. इन सवाल जो जवाब तव्हांजे दिलि में उथंदो हूंदो. जे न त भला मां तव्हांखे ॿुधायां त इहो सुवाल आहे. एहसान सभु कए पर रब ताला फरमाए थो त न, मुंहिंजो थोरो मोमिननि. असल में एहसान ॿ क़िस्म आहे. अदा घणा जमा सगोरी गूगा कंदा आहियो न. मां तव्हां सां ॻाल्हायां थो, अखर चओ ॿ क़िस्म. घणा क़िस्म? कहिड़ा? बारो एहसान उहो आहे जेको हिन दुनिया में हूंदो, अॻिते न हलंदो. अखियूं
हथ पैर जमीन कारोबार भाग वक्त औलाद माल ये सब शयूं आहिनि जो अल्लाह जो एहसान आहे। अल्लाह ताला बिना कंहिं फर्क़ जे पंहिंजनि परावनि सभु कंहिंखे इहो एहसान कयो आहे, पर इहो एहसान अहिड़ो आहे जेको हिन दुनिया में हूंदो अॻिते न हलंदो। दुनिया जा ज़मींदार अमीर गुज़ारे वेंदा आहिनि, कारखाना हिते ज़मीनूं हिते बैंक बैलेंस हिते बच्चा हिते एतिरे क़दर जो घरवारी जेका सॼी ज़िंदगी हुन सां वफ़ादार हुई उहा घर जे खॾण खां दरवाज़े खां बि ॿाहिरि कान हलंदी। अञा ॿिया माइट मिट काफ़ी क़बर ते हलंदा, पर मुंहिंजा ब्राह्मण मिटीअ जा वारे सभई मोटी ईंदा। का दुनिया जी शइ हुन सां गॾु न हूंदी, हुन सां गॾु हूंदो त सिर्फ़ु दुनिया जे कफ़न जो कपिड़ो हूंदो, पर उहो बि आसीबा कंहिंखे मिले कंहिंखे न मिले। क़ब्र में का शइ इंसान खे अमल खां सवाइ न हूंदी। दुनिया जा जेतिरा बि एहसान आहिनि दुनिया में रहिजी वेंदा। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो हिकिड़ो क़िस्म एहसान इहो आहे जेको दुनिया में ई आहे, कम जो अॻिते आहे। ॿियो एहसान वरी कहिड़ो? माण्हू मिठो सदो मूंगाहीअ में सोझरो हशर वेले हिसाब जे छॾे न वींदो मैं वो सारियूं सदर कंदो जो पोयार लुके जधड़ी। ॿियो अल्लाह जो एहसान इहो आहे जो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तो ते ॿिया अल्लाह जा एहसान आहिनि, पर मां मुहम्मद जी ज़ात इहो बि तव्हां ते अल्लाह जो एहसान आहे, पर इहो अहिड़ो एहसान आहे जो जाते अबो छॾे अम्मड़ छॾे भाउर छॾनि अज़ीज़ छॾनि। रसूलुल्लाह फरमाइनि था तुंहिंजा कांधी तो ते क़ब्र में मिटी वारे मोटी रवाना थी वेंदा हत्ता यस्मउ क़रअन आलिहिम। ओ क़ब्र वारा जे जुतीअ जा खड़खड़ा बि ॿुधंदो त माइट मोटिया था वञनि पिया। नबी पाक फरमाइनि था मुनकिर ऐं नकीर क़ब्र में मलाइक सुवाल जवाब करण वारा पोइ ईंदई क़ब्र में अॻ में मां मुहम्मद तुंहिंजे सफ़ा मल्हाए। उते अल्लाह जा मलाइक नबी पाक जी ज़ात बाबरकात क़ब्र में हर हिक वटि अचनि था। इहा ॻाल्हि किस्सो नाहे, कहाणी नाहे, ईअं अपने चई छॾी नाहे, बल्कि बुखारी शरीफ़ जहिड़ो हदीस पाक जो किताब उन जे अंदरि लिखियो पियो आहे त मलाइक ईंदा पुछंदा हर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो, वमन नबीयुक तुंहिंजो नबी केरु आहे, वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो हो। ये टे सुवाल करण खां पोइ हिकिड़ी सोणी सूरत हूंदी उन ॾे इशारो करे चवंदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल। हेॾे निहार जेको सोणी सूरत वारो तुंहिंजे आॾो बीठो आहे इन जे लाइ दुनिया में छा चवंदो हुए? सवाल में जवाब न ॾेई तव्हां पुछो था तुंहिंजो रब कहिड़ो आहे? मुंहिंजो रब अल्लाह आहे। वमन नबीयुक तुंहिंजो नबी केरु आहे? मुंहिंजो नबी आख़िर ज़मान नबी आहे। वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? मुंहिंजो दीन इस्लाम आहे। हाणे उहो जन्नत में वञे पर न मलाइक हुनखे रोके बि हलिया। अल्लाह खे बि मञियो थी, नबीअ जो नालो बि खयो थी, उन खां पोइ दीन जे लाइ बि तो चयो आहे मुंहिंजो दीन इस्लाम आहे। पर जेसीं ताईं हिन जवान खे न सुञाण ॾे इन जे बारे में पंहिंजो रायो न ॾींदे
जन्नत जो दरवाज़ो कोन खुलंदी मुजादा तव्हां जहिड़ो आशिक़ हूंदो उस करण वारो हूंदो मिलाद करण वारो हूंदो रोज़े झड़ीअ जो मुरीद हूंदो अल्लाह जे वलियन जे मञण वारो हूंदो कहिड़े बुज़ुर्ग पीर जो मुरीद हूंदो बेपीरो न हूंदो जमल उनखे चवंदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़ा रजुल हिन जवान लाइ छा चवंदो हुए हुनजी ज़ुबान चवंदी ही उहो जवान आहे जेको असांजो क़ब्र में बि शाफ़ी शफ़ादार आहे क़यामत में बि असांजी इबादत करण वारो हाणे जब आखिरी सवाल जो जवाब ॾेई जे तव्हां पर्चा कंदा हो पढ़िया लिखिया नौजवान घणा ॾिसां सवाल हूंदा मुंहिंजा में जब बाबा सुवाल नंबर 1 ऐं सुवाल नंबर 5 ऐं आखिरी सुवाल ये ज़रूरी है कंपलसरी है पर जेको ॿिया सुवाल जेके वणंदी से कर या न कर बाकी हे सवाल तोखे जरूर करना है ये समझो तो जो अल्लाह केरा तो जो नबी केरा तो जो दीन केरा एक सवाल आहे पर जो कंपलसरी जरूरी सवाल जो जवाब ॾियणो आहे वो ॾियणो आहे त तोखे रसूलुल्लाह खे सुञाणणो पवंदो छा चवंदे तो का सदा इन्ही जवान जे लाइ तूं दुनिया में छा चवंदो हुई इहे न त हिन जे बारे में हाणे छा थो चवी न हाणे न अॻु में छा चवंदो हुई जेकॾहिं हूंदो अक़ीदे वारो बुज़ुर्गनि खे मञण वारो पीर मुर्शिद वारो हूंदो अल्लाह रसूल जे यकीनी भरवसे करण वारो हूंदो त इहे चवंदो छा चवंदो चओ त सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह क़ब्र में कुर्सी जॾहिं रखबी मोहम्मद मीर जी कब्र में तुझी कब्र में जी कुर्सी रखंदा या रसूल अल्लाह हाणे हे जो तुझो उम्मती जो लाश पियो आहे तूं हिते कुर्सी रखी वियो त तुंहिंजे बारे में पुछो कब्र में कुर्सी जॾहिं रखबी मोहम्मद मीर जी कान हलंदी कब्र में मुनकिर सदीन जी कब्र में मुनकिर सदीन लकीर जी गुनाहगार गुज़ारा मिस्कीन रसूलुल्लाह के सुञाणंदो ऐं चवंदो मलाइको सगोरो ही त मुंहिंजो उहो नबी पाक आहे जे लाइ सिखंदो से दुनिया में दीदार कोन थियो पर दुआऊं करंदो मरा कब्र में मुस्तफा जो दीदार करे अल्लाह का प्यारो हबीब ए ओ नबी आजा जेला खुदा ताला जहान जोड़ियो मलाइका चवंदा हा असांखे अॻे ई ख़बर हुई त तूं इहो जवाब ॾींदे अल्लाह जा मलाइका जे लाइ क़ब्र जे अंदर क़ब्रुल मोमिन रौज़तुम मिन रियादिल जन्नह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस आहे मोमिन जी क़ब्र क़ब्र न हूंदी आहे मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग़ हूंदो उनजे क़ब्र जे आॾो अल्लाह ताला जल जलालुहु और हिजाब पर्दा हटाईंदो हटाए अल्लाह ताला उनखे चवंदा मलाइका उनखे चवंदा साम्हूं ॾियारी त जन्नत हूंदी जन्नत जी थधी थधी हीर पई ईंदी अल्लाह जा मलाइका उनखे चवंदा त तुंहिंजो ठिकाणो हिते आहे तुंहिंजी रहाइश हिते आहे क़यामत ताईं सुम्ह नूर का
नौबतल उरूस पर ये सुम्हा जे शादी जी रात खुशी में कुआर ऐं घोट सुम्हंदा जो न घोट खे गारंटी हूंदी आहे न कुआर खे गारंटी हूंदी आहे कुआर खुशी में हूंदी आहे त घोट बि खुशी में हूंदो आहे उन खां बि वधीक तोखे जो खुशी आहे जो इम्तिहान में बि पास थी वियो आहे ऐं तुंहिंजे क़ब्र खे अल्लाह तबारक व तआला जन्नत जो बाग़ीचो बनाए हाणे ॿियो थोरो थोरो इहो हिकिड़ो थोरो बनी ॿारो ज़मीन ॾोकड़ पैसा जेके बेवफा अॻिते हलनि कोन था ऐं ॿियो थोरो वफ़ादार थोरो कोन्हे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोरो मोमिननि ते बेईमाननि ते नाहे त पोइ मुस्तफ़ा जो मीलाद न त मोमिन ई मल्हाईंदा मीलाद केरु मल्हाईंदा मोमिन ई मल्हाईंदा जंहिंजे मथां थोरो अल्लाह जे ज़ात जो आहे मुंहिंजा भाउ अदीन आयत में अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह तबारक व तआला थोरो कयो आहे ईमान वारनि ते हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई त हिन आयत में ज़मीन जी ॻाल्हि नाहे पैसनि जी ॻाल्हि नाहे दौलत जी ॻाल्हि नाहे खीर पुत्र जी ॻाल्हि नाहे बंगलनि माड़नि महलातनि बैंक बैलेंस सेंटरनि जी ॻाल्हि नाहे हिन आयत में ॻाल्हि रसूलुल्लाह जी अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजो रसूल करीम आहे रहमतल लिल आलमीन पर थोरो मां रब करीम मोमिननि जे मथां फरमाए सभई चओ सल्लल्लाहु ख़बर न आहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था अलाए कोन थकिजी त कोन पिया आहियो न निंड त कान थी अचेव न चऊं भला हथ मथे खणो जेके सुम्ही पिया हुआ हाणे सुतलनि खे छा बहरहाल ख़ैर आहे ॻाल्हि थींदियूं रहंदियूं वरी हिकिड़ो ॿियो सुवाल कंदो सां तयारु थी वेठे बुलाइण थोरो आयो आहियां त रस्तो ॾसण आयो आहियां अदा अल्लाह से छा फरमायो त लक़द मन्नल्लाह अल्लाह थोरो थोरो छा चइबो आहे अल मन्नु मा युग़ायिरुल ग़ैर अरबीअ में मन माना थोरो उनकी अरबीअ में माना इहा आहे अल मन्नु मा युग़ायिरुल ग़ैर थोरो उन्ही खे चइबो आहे जेको ॿिए जहिड़ो न हुजे ॿिए खां निरालो हुजे छा हुजे ॿिए खां ॿिए जहिड़ो ॾिसो तव्हां सभिनी जो उते थोरो आहे हे फ़क़ीर तव्हांखे खारायां थो त इन मिठे मोहम्मद जे सदके खारायां थो सभई जो सुभान अल्लाह
हाणे बहानो करणो कई अदा पानी नथी वनेस न बुख दाहेस न कि भला मेहरबानी करे मिंथ मेड़ करे वठी अचोस बाक़ी अफ़सोस रहिजी वेंदो त को रहिजी वियो तंहिंजे करे भला न खाए वेहे त सही पोइ भली न वापराए मुंहिंजी दिलि ख़ुशि थी पवंदी त आयो त सही हाणे पानी मिले कान थी कुरेशी मजबूर थी विया एक मेरे ने आयो छा कयूं सबने चयो ॿिए सां ईंदो ई कोन जे ईंदो त पंहिंजे चाचे सां ईंदो चाचो बि अबे जी जाइ कया उनखे मोकिलियो वठी अचेसि अबू तालिब साईं अली मुर्तज़ा जो बाबो उतां कचहरी मां पुछियो सिधो उन वण जे हेठां नबी पाक वठायो हुज़ूर करीम पंहिंजे चाचे खे ॾिठो पाण करीब उथी बीह रहिया चाचा कीअं आया हो जी बाबा मानी कान थी मिले हल त मानी खां चाचा मूंखे बुख न आहे जे भली तूं न खाइजां पर असां न खाईंदासीं मानी मिलंदी न त कान मिलंदी पाण इनकार कयो चाचा हल हलूं था मुझे महबूब करीम जो चाचो नबी पाक के जीअं जो वठी आयो ऐं ॿोहेरा राहिब जी नज़र पई त नज़र सां सुञाणे रहियो सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह मुख चंद बदर लासानी मथे चमके लाट नूरानी मुख चंद बदर मुख चौदा मुखड़ा चेहरो मुख चंद बदर सानी मथे चमके डाट नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखबूर अखियां हिले मथ भरिया सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजमलक मा अहसनक मा अकमलक किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जा लड़ियां सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह दोस्तों अजीजो जी जो बुहैरा जी नजर पईया सुञाणे वयो त ही को अल्लाह जो नबी आ जो ज़बूर में ज़िक्र तौरात में ज़िक्र इंजील में ज़िक्र आखिर ज़मान नबी हुआ महबूब के उठी करे भाकुर पाए मिलियो ऐं हिकिड़ी मथां ई जाइ ठाही हुई हुज़ूर खे वठी उन मथां ई जाइ ते विहारी उम्र 10.5 साल बाबा मानी लगायो सब मानी खाना शुरू किया हुजूर पाक अलैहिस्सलाम जो मुखे ठरवा मां न खाईंदुसि चई वेठा मूंखे खाइणी नाहे चओ सुभान अल्लाह हाणे कीअं खाइण असां कंहिंखे सलाह कंदा अदा मानी खाए ज़रूरत त कान्हे अब बगर यार मजबूर थो करे त खणी आ अॼु जो वेह त 2 कलाक उथे ई कोन गोश्त चटर चांवर चटर पुलाव चटर मुंहिंजा त खीरड़ियूं चटर अञा जेकर हेॾी बोतल हूंदी थी गड़ 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 वई हे त खपेसि ई कोन थो जे खपेसि हा त सॼो ॻोठ लॾाए तंहिंजे करे नबी पाक फरमायो आहे त पेट सां कूड़ न हणो हदीस अथव नबी पाक पेट सां माना जेकर ज़रूरत आहे त खाओ न आहे ज़रूरत न खाओ पर कूड़ न हणो अल्लाह जे हबीब करीम फरमायो मूंखे खाइणो कोन्हे पाण वेही रहिया ॿिया सबूरा मानी खे लॻी विया हेॾे तवजो कजो बसि मुंहिंजी हाणे टाइम पूरो थी वियो आहे मां तकीर ख़तम थो कयां
किस्तनि में नारो नरणो हणो त हिक जाइ ते हणो। जमा सगोरी जवन पीर सही कोट धणी जो ज़मानो हो, वरी पीर सही सोने बादशाह जो ज़मानो हो। असांजो उस्ताद साईं मौलवी मोहम्मद साले महर ॿुधाईंदो हो त जमात गॾिजी अहिड़ो त नारो हणंदी जो पीर ॻोठ खां लुकमान ताईं नंढा मैल हूंदा सुबुह जे टाइम ते उते आवाज़ ॿुधण में। ही को नारो आहे जंहिं अंग्रेज़नि खे भॼाए कढियो। ही को नारो आहे मुजाहिदा जे 65 जी लड़ाई में पाकिस्तान जो बाण ऊंचो कयो। जॾहिं बि को बातिल मैदान में लहंदो आहे, इहो ई नारो आहे जेको हक़ सच जो नारो आहे। अॻु बि पाकिस्तान जी फौज सां हुर गॾु आहे, अॼु बि पाकिस्तान जे फौज सां हुर गॾु आहे। माण्हू त घणा ई था चवनि असां पाकिस्तान ठाहियो, असां ठाहियो, आपे ठाहियो, ॾाॾे ठाहियो, नाने ठाहियो, असां पाकिस्तान जा ख़ैर खाओ। यार न, जन ठाहियो उहे चुप कयो वेठा, ॿिया वारस बणिजी विया। अल्लाह कंदो ई असांजो मुल्क सलामत। अव्हां खे मुंहिंजी अपील आहे त जॾहिं बि तव्हां का ख़ासि दुआ घुरंदा कयो न त पंहिंजे वतन जे लाइ दुआ घुरंदा कयो। अल्लाह साईं तव्हांजे मुल्क पाकिस्तान खे, असांजे मुल्क खे सलामत रखे। छाजे करे त ही असांजे लाइ अल्लाह जी रहमत आहे, अल्लाह जो इनाम आहे, अल्लाह जो फज़ल आहे। जॾहिं न पाकिस्तान टुटो 71 वारी लड़ाई में मशरक़ी पाकिस्तान टुटी वियो, धार थी वियो, मगरबी धार थी वियो। उन टाइम ते मुफ्ती महमूद चयो शुक्र थियो जो असां पाकिस्तान ठाहिण वारे गुनाह में शरीक कोन हुआसीं। फज़लुर रहमान जी पी या बाक़ायदे रिकॉर्ड ते ॻाल्हि शाहिद आहे। क़ौमी असेंबली जे रिकॉर्ड में मुंहिंजा दोस्त मौजूद आहे। पाकिस्तान टुटो, इन मुल्ले शुक्र कयो त शुक्र थियो जो पाकिस्तान ठाहिण वारे गुनाह में असां शरीक न हुआसीं, पर असां चऊं था त पाकिस्तान ठाहिण वारे सवाब में असांजा वॾा शरीक हुआ। हाणे वरी पाकिस्तान जा वॾा हमदर्द थी पिया आहिनि, ख़ैर ख़्वाह थी पिया। फज़लुर रहमान आज़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन जो नारो छा आहे? नवाज शरीफ कीमत बढ़ाओ, हम साथ हैं। कीमत माना तू कदे करोड़ ॾींदो, हाणे अञा बि तो 2 करोड़ करता, हाणे वधो। नवाज शरीफ कीमत बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। ये कांग्रेसी मुंहिंजा दोस्त, ये पाकिस्तान जा मुखालिफ हुआ। अॼु बि मुंहिंजा दोस्त पाकिस्तान जी मुखालिफत में ये माण्हू साबित आहिनि। अल्हम्दुलिल्लाह शुरू जे वक़्त खां वठी करे सुन्नत जमायत ऐं या रसूल अल्लाह चवण वारा पाकिस्तान जा हामी हुया। कुर्बान वञा सूर्य सरदार तां जंहिं सिर जी कुर्बानी ॾेई छॾी। रुगो सिर जी कुर्बानी न ॾेई, जमायत जी बि कुर्बानी न ॾेई। मुंहिंजो दोस्त इन खां वधीक ॿियो छा दुनिया जे तख़्ते ते मिसाल हुजे? हिननि जी किरदारनि जी बि असांखे ख़बर आहे, हिननि जे सियासत जी बि असांखे ख़बर आहे। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अज़ीज़, अल्लाह ताला खां दुआ कयो अल्लाह ताला असांजे मुल्क पाकिस्तान खे सलामत रखे। आमीन त कथा चओ, ज़ोर सां चओ, को बुल्लो वेठो आहे सड़ी थो वञे। ॾिठो त मां वेठो आहे कहिड़े पासे सां? सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तवज्जो आहे बाबा, बाकी खबर नथी पे हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। तवज्जो आहे न? पाण करीमन खाइण बंदि कयो, अरब सगोरा खाइनि पिया। वो है पहिला राहिब गोदा भॼे नबी पाक जे घर में वेही रहियो। हुज़ूर करीम सां आहिस्ता 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 ॻाल्हियूं करण लॻो। जमल समूरा कुरैशी सगोरा
मानी खाई फारग था के हथ पिया धोवन के दंद पिया खोटण के पानी पिया पियन बहिरा राह नबी पाक दे आलो गोदा वजो वेठो आ हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात के चवण लॻो साईं मुंहिंजा टे सवाल महिरबानी करे टिन सवालनि जो जवाब ॾियो पर सच ॻाल्हाइजो कसम तव्हांखे लात जो मनात जो उज़्ज़ा जो हुबल जो बुद्ध जो तव्हां सोची तो राजा पारम वारा लात छाहे मनात छाहे उज़्ज़ा छाहे बुद्ध छाहे ये बुतन जा नाला हा लात बुत्ता उज़्ज़ा बुत्ता बुद्ध बुत्ता एड़े तरीके सां हुन नबी करीम के बुतन जा नाला खणी कसम थी बुतन जो सच सच ॻाल्हाए उम्र घणी आ हिकिड़ो दफ़ो वरी चओ नबी पाक अलैहिस्सलाम बहीरा राह के फरमाया ओ बहीरा मां मोहम्मद तन लात मनात उज़्ज़ा ऐं बुद्ध जी पाड़ पटण आयो इन गैरुल्लाह जी पूजा के मैं मोहम्मद खत्म करण आयो आहियां हिकड़े वहदहू ला शरीक के सजदे जो हुजण आयो आहियां बहीरा जो सी नाराज़ न थिजो मां तव्हांजे माइटनि खे ॿुधो थोरे घणे ते कसम पे कयो लात जो कसम आहे मनात जो कसम आहे उज़्ज़ा जो कसम आहे मां तॾहिं तव्हांखे इन जो कसम ॾिनो आहे भला कंहिंजो कसम ॾियां जो तव्हां सच ॿुधाईंदो नबी पाक फरमायो कसम दे या न दे मां मुहम्मद सदाईं सच ॻाल्हाईंदो आहियां कसम जी ज़रूरत नहीं कान्हे बग़ैर कसम जे बि मां सच ॻाल्हाईंदो आहियां पर जे हरू भरू भला तोखे पक्की ॻाल्हि करणी आहे त तसल्ली थिए भला वध में वध खणी मूंखे कसम ॾे त मुंहिंजे अल्लाह जो ॾे अब हाणे मां तव्हां खां पुछां थो त उमिरि घणी मां चरियो कोन आहियां पर घड़ी घड़ी भेरा गुज़ारायां मुल्ला चवनि था त नबी करीम खे 40 साल न का ईमान जी ख़बर ही न का कुरान जी ख़बर ही न का इस्लाम जी ख़बर ही आवां चवंदे कहिड़ो गुनाह आहे चओ त मां नालो ॿुधायां रुगो नालो न ॿुधाईंदुसि किताब बि ॾेखारींदुसि जे किताब ॾेखारियां ऐं हुननि जा मौलवी क़बूल कनि त बराबरि असांजे मौलवी जो आहे त पोइ ही फ़क़ीर सिकंदरी सचो आहे पर जे मां किताब न ॾेखारे सघां ऐं या हुननि जा मौलवी चवंदे असांजो न आहे ॿिन्ही सूरतुनि में मूंखे गोली हणी छॾ मुंहिंजो मौत मुंहिंजो खून तोखे हिला मूंखे मारे छॾिजां मां लिखी थो तोखे ॾियां कोर्ट में हली लिखी ॾियां मुंहिंजो खून तोखे हिला मूंखे मारे छॾिजां जेकॾहिं मुंहिंजो हवालो कूड़ो साबित थिए पर जे मुंहिंजो हवालो मौलवी साहिब सचो साबित थिए त पोइ इन्हनि मुलनि मां हथ कढ दामन झल रसूलुल्लाह जी उन मौलवी जो नालो आहे अली मोहम्मद ज़ात जो आहे सूमरो वेठल आहे राणकाणे जो उहो एतिरो मशहूर कोन्हे जेतिरो हुनजो पुटु मशहूर हो मौलवी ख़ालिद सूमरो ॿुधो अथव न डॉक्टर ख़ालिद सूमरो उनखे उत्तर में मारे छॾियो हाणे वरी हुनजा साईं शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस मीलाद मल्हाइण नाजाइज़ आहे बाक़ी शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस मल्हाइण जाइज़ आहे उनखे मारियो अलाए कहिड़ी ॻाल्हि ते हाणे उनजी कॉन्फ्रेंस कनि पिया असां सां जे ख़ालिद जी वरसी करण जाइज़ आहे त मुहम्मद जो मीलाद करण बि जाइज़ आहे बिटो में यार बिटो पंहिंजनि जे लाइ सभु जाइज़ आहे ऐं नबी पाक सां दुश्मनी उन मौलवी ख़ालिद जे पीउ मौलवी अली मोहम्मद किताब लिखियो आहे खलीफ़ा हे इज़त वारा हे तव्हां जहिड़ा भलारा हेड़ा आलिम सब हेठ पट ते वेठा आयो मूंखे तव्हां मिस्कीन खे मथे कुर्सीअ ते वेहारियो आहे जो तव्हांजो थोरो अवां ते थोरो कयो आहे जो सभई इज़त वारा
अजीज करीब के मुख के नायब मुख के किया के तवा जेड़ा जमींदार के कबीर के गरीब सब कहीं पाजी पाजी इज्जत तवा समूरे जा समूरा पटते वेठा हो मुखे हिकड़े जेड़े बेकार मानू के तवा मुखे खटते वेहायो बाबा तू मथे वे हाने इहो तवा जो मुते थोरो आ तो तवा मुखे ॿियनि सभिनी खां निरालो करे वेहायो छा करे वेहायो बाबा पर भला जेकॾहिं सभई कुर्सी ते हुजूं हा स्टेज वारा कुर्सीअ ते आउं बि कुर्सीअ ते अवां बि सभई कुर्सीअ ते ऐं साईं मौलाना अहमद अली चवे हा मुफ्ती साहब उते थोरो वाजो जोखे असां कुर्सी ॾिनी आहे त मुंहिंजो माइट आहे आउं चवां सा अब थोरो उते कहिड़ो आहे सॼो राज वेठो आहे मां बि वेठो आहियां अब आई आए ना आए प्यार कुर्सी से मां कुर्सी से वो किया थोरो अकेलो आओ कुर्सी से ब्या सब हेठ दियो थोरो पर सब कुर्सी से तक थोरो ना है हाने समझो अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना बेशक अल्लाह ताला मोमिनन ते थोरो कयो मुझा मौला थोरो तो उन्हीं के चइबो आहे जेको ॿिए खां निरालो हुजे ॿिए जहिड़ो न हुजे या इलाहल आलमीन आदम अलैहिस्सलाम तो पंहिंजे उम्मत खे ॾिनो नूह नबी तो पंहिंजे उम्मत खे ॾिनो इब्राहिम नबी तो पंहिंजे उम्मत खे ॾिनो मूसा जहिड़ा नबी तो बि पंहिंजे उम्मत खे ॾिना हज़रत यूसुफ जहिड़ा नबी 1,24,000 नबी सब को पांजे पांजे उम्मतुन के ॾिना असां खे बि नबी ॾिनी थोरो छा जो अब ॿियनि खे नबी मिलिया न ॾाढो छो था ॻाल्हायो ॿियनि खे मिलिया न असांखे बि मिलियो तव्हांखे बि कुर्सी मिली मूंखे बि मिली ॿियनि खे बि नबी मिलिया असांखे बि मिलियो अल्लाह ताला फरमाए तव्हांखे थोरो आहे मौला कीअं थोरो आहे ॿियनि खे नबी रसूल न ॾी हा रुगो असांखे ॾी हा पोइ थोरो हो ॿियनि खे बि ॾई असांखे बि ॾई अल्लाह ताला फरमाए थो हा ॿियनि खे बि रसूल नबी ॾिननि तव्हांखे बि रसूल नबी ॾिननि पर ॿियनि ते थोरो कोन्हे तव्हां ते थोरो आहे इन जे करे जो थोरो चइबो आहे जेको ॿिए खां निरालो हुजे अवांजो उहो रसूल आहे जेको तव्हांजो रसूल कोन्हे रसूलनि जो बि रसूल अवांखे जेको नबी ॾिनो आहे सो रुगो तव्हांजो कोन्हे सो त नबीअनि जो बि नबी आहे अॻियां नबी कंहिं देह जा नबी हा कंहिं तालुके जा नबी हा कंहिं ॻोठ जा नबी हा एतिरा निहाड़ा नबी हुया जेसी ताईं जहिड़ा हुआ नज़रे दुनिया मां विसाल करे विया उन्हनि जे नबूवत जो मामिलो ख़तम थी वियो नबूवत त हुननि जी बरक़रार आहे पर पावर दुनिया मां हुननि जो मनसूख थी वियो मां अल्लाह पाक तव्हांखे अहिड़ो नबी ॾिनो ॿिया नबी 4-4 5-5 नबी हिकिड़े ॻोठ में ऐं ऐसी सही जेसी सही दुनिया में हुया तव्हांजो नबी उहो आहे जेको वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तव्हांखे उहो नबी अल्लाह फरमायो जो हिकिड़ी देह जो न तालुके जो न ॻोठ जो न ज़िले जो न बल्कि जाते जाते जो मां रब्बुल आलमीन आहियां उते उते जो मुंहिंजो मोहम्मद रहमतल लिल आलमीन जाते मुंहिंजी खुदाई आहे उते रसूलुल्लाह जी रहमत आहे जाते मुंहिंजी मखलूक आहे मां उनजो ख़ालिक आहियां उन्हनि सभिनि जो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी थी आया हाणे सम्झ में आयो त थोरो आहे चओ चओ हाणे सम्झ में आयो त छो थोरो आहे चओ ज़ोर सां चओ
सबन खां निरालो सबन खां जेको न मुल्लो चवे मूं जहिड़ो आहे यार तो चवां तव्हांजे मुल्क में नओं आयो आहियां मथां चओ अलाह छा थो चवे पोइ तव्हां ते फ़ैसिलो रखियो थो वञा अलाह चवे त मुंहिंजो नबी सभु नबियनि में निरालो आहे ऐं मुल्लो चवे मां जहिड़ो आहे हाणे तव्हां जेका सज़ा ॾियोसि मां बि हुन ते सही कंदुसि बुखां पुछो थो मां खणी ॿुधायां बस इनके ते रखूं था बस रुगो तव्हां समझी विया हूंदा वधीक ज़रूरत ई खोलण जी कान्हे का तंहिंजी माना जेके चवनि था त नबी सभिनि खां निरालो आहे उहे हक़ ते आहिनि ऐं जेके चवनि था असां जहिड़ो आहे उहे नाहक़ ते आम तोखे एतिरो चवंदोसां त हक़ वारनि जे पुठियां हलजां नाहक़ वारनि जे पुठियां न हलजां इसे रोज़े वारे के महीना हो मलफूजात में पाण फरमाया था तव्हांजे ॻोठनि में ज़रूर मलफूजात में जमा जे माण्हू वटि हूंदी फ़कीर गुलमा में ॾिठो पघारो इन्ही वटि ज़रूर हूंदी पाण रोज़े वारा फरमाइनि था न बशर ख़ान न दोस्त न हूरो न परी हम बर तो हिजाबस्त तो चीज़े दिगरी अल्लाह जो वली हज़रत रोज़े दड़ी रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था मां या रसूल अल्लाह तोखे न बशर थो चवां न तोखे हूर थो चवां न तोखे परी थो चवां असांजे दिमाग़ सब्ज खां तूं मथे आ तोखे ॼाणे सुञाणे त अल्लाह ॼाणे ॿिए खे ख़बर आहे सभई जो सुभान अल्लाह तोखे केरु थो सुञाणे जंहिं ठाहियो थी जंहिं तोखे मोकिलियो आहे जंहिं तोखे बनाए रवानो कयो आहे उहो ई तोखे ॼाणे ॿिए खे ख़बर ई कान्हे मां न तोखे मुंहिंजा हबीब न बशर चवंदुसि न तोखे हूर चवंदुसि न तोखे परी चवंदुसि अल्लाह पाक तोखे हिजाब पर्दा ढकाए दुनिया जे रस्ते ते मोकिलियो आहे तूं पर्दा ढके दुनिया में आयो आहे बसि तोखे ॼाणे त तुंहिंजो अल्लाह ॼाणे ॿिए खे ख़बर आहे उन्हीं अल्लाह ने कामिल वलीअ जो कौल आहे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे प्यारे जो जेको दुनिया जे तख़्ते ते जे यावा आया रमज़ान जो महीनो हो ॾींहं जे टाइम ते अम्मा खीर पई पीआरे त रोज़े वारो खीर न पियो पीए सदुल अबे हज़रत पीर सईद पटदड़ी मोहम्मद बख्श साहब रहमतुल्लाह अलैह पांजे उस्ताद मखदूम बिरयालवी मोहम्मद इस्माइल बिरयालवी वारा उन्होंने बंद करे 8 कोह बंद करे हो ॻोठ खां उते वया साईं मखदूम साहब पुट ॼाओ खीर न थो पीए अलाए नज़र लगी आहे अलाए को पाछो आहे अलाए का बद नज़र आहे महिरबानी करे को तावीज़ त लिखिजो खीरड़ो पीए जमन मखदूम साहब पीर सईद पटदड़ी रहमतुल्लाह अलैह बाबा मखदूम साहब अखन वारो हो पीर सईद पटदड़ी रहमतुल्लाह अलैह के फरमाई अता मियां साईं तुझे बच्चे जे लाइ तावीज़ जी ज़रूरत कान्हे फीड़े जी ज़रूरत कान्हे कंहिं सके जी ज़रूरत कान्हे तुझे पुट खे अल्लाह ताला दुनिया ते मोकिलियो आहे पर दुनिया में अचण सां हो इरादो करे आयो आहे त ॾींहं जो रमज़ान शरीफ़ जे एहतराम में खीर नाहे पीअणो शाम थींदी मौलवी बाग ॾींदो सिज लहंदो ख़ल्क़ रोज़ा छोड़ींदी उन टाइम ते तव्हां पंहिंजे बचड़े खे खीर पीआरिजो ॾिसो त तव्हांजो बच्चो कीअं थो खीर पीए
दुनिया में अड़ा 2 मिसाल हम ॿियो टियों मिसाल आहे घणा बाबा चओ ॾाढे जो घणा ॾाढे ॾाढे घणा 2 मिसाल हिकिड़ो मिसाल बगदाद जे शहर में हज़रत अब्दुल कादिर जीलानी पीरन जे पीर सोने ज़िलफर दस्तगीर रहमतुल्लाह ने भी जमन सां रोज़े सां आया ॿियो वरी 500 साल खां बाद में पीर सही मोहम्मद राशिद रोज़े सां आया मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ एॾो कामिल वली वाकई शान थी आहे जीअं जो माण्हू आहियूं अम्मा साण खीर पीआरण शुरू कयो आहे त पीर सही मोहम्मद राशिद खीर पीअण शुरू करे ॾिनो आहे मुंहिंजा ॾाढे तो ॼमंदे ई ॼाम हुजे हेॾो वॾो आलिम हुजे उहो तो चवे न बशर ख़्वान मते दोस्त न हूरो न मरी तो हिजाबस्त तू चीज़े दिगरी या रसूल अल्लाह मां तोखे बशर भी कोन थो चवां हूर भी कोन थो चवां परी भी कोन थो चवां मूंखे ख़बर कान्हे का बस तो ते अल्लाह पाक पर्दा ढकाया तोखे सुञाणे त तुंहिंजो अल्लाह सुञाणे मता तव्हां ख्याल कयो पीर सही रोज़े दड़ी जो यो शेर आ बैत आ असांजो बैत ते ईमान कोन्हे पर अचो तो मां तव्हांखे रसूलुल्लाह जी हदीस ॿुधायां ज़ोर सां सुभान अल्लाह पाण फरमाइनि था या अबा बकर अबू बकर मुंहिंजे नबी पाक जो उहो सहाबी सरकार जे सभिनी उम्मतन मां सब खां पहिरियां रसूलुल्लाह ते कलमो पढ़ियो सब खां पहिरियां ईमान ऐं हुजूर पुछुसि अबू बकर लब्बैक या रसूलल्लाह मूं जंहिंखे बि दावत पेश कई त मां नबी आहियां तूं मुस्लमान थी त हुन मूंखां दलील घुरियो सही सबूत कहिड़ो आहे तव्हां नबी आहियो का निशानी ॾेखारियो को दलील ॾियो जंहिंखे बि तबलीग कई जंहिंखे बि दावत ॾिनी त उन शख़्स मूंखां सवाल कयो वो मुतमइन जो को कलमो पढ़ी पर तूं अकेलो उहो शख़्स आहे जो मुंहिंजी दावत ॿुधण सां फौरन कलमो पढ़ी ला इलाहा रसूलुल्लाह इन जो सबब कहिड़ो आहे अबू बकर सिद्दीक़ चयो या रसूल अल्लाह ॿियनि खे त 40 साल पोइ ख़बर पई चओ सुभान अल्लाह 40 साल खां पोइ ख़बर पई जॾहिं तव्हांजी 40 साल जमाल थी ऐं तव्हां नबूवत जो ऐलान कयो माण्हुनि खे तॾहिं ख़बर पई मूंखे त उन्ही ज़माने खां ख़बर आहे जंहिं ज़माने में मां अबू बकर जी उमिरि 8 साल हुई इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त पोइ मूंखे बि मज़ो अचे त तव्हांखे बि मज़ो अचे इहो वाक़ियो सीरत इब्न हिशाम वारे बि लिखियो आहे इन वाक़िए खे तारीख़ इस्लाम भी लिखियो आहे अल्लामा ज़हबी वारे इन वाक़िए खे अल बिदाया वल निहाया वारे भी लिखियो आहे सुबुलुल हुदा वर रशाद सीरत शामिया वारे भी लिखियो आहे सीरत हलबिया वारे भी लिखियो आहे तबक़ातुल कुबरा उन बयान में लिखियो आहे माना ये समझो त दुनिया जे सभिनी आलिमनि लिखियो तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरियो को सवाल सुभान अल्लाह आवाजी निंद्र कीअं हूंदी आहे नबी पाक अलैहि सलाम फरमायो तनाम ऐना या वला यनाम कल्बी मोहम्मद करीम जो अखियूं त निंद्र कजूं आहिनि पर मुंहिंजे दिल खे निंद्र कान हूंदी आहे
चयो त मुंहिंजो अखियुनि खे निंड्रा दिल सदाई सुजागा त मन बहिरा चवण लॻो सोना सच थो चवीं हिकु सुवाल वरी ॿियो सुवाल सही भला तव्हांजे अखियुनि मुबारकनि में जेका सुफ़ेदी आहे इन में ॻाढ़ा ॻाढ़ा लीकान सन्हड़ा वार खां बि सन्हड़ा ये तव्हांखे सफ़र जे करे ओजागे जे करे थकावट जे करे अखि ॻाढ़ी थी पवंदी आहे या ईअं तव्हांखे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह जे ज़ात मां मुहम्मद जूं अखियूं ठाहियूं ई अहिड़ियूं आहिनि अल्लाह से अखि ठाही बस सही टियों सुवाल चओ इजाज़त ॾियो मां तव्हांजो चोलो खणा अवांजे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते मूंखे हिकिड़ी निशानी ॾिसणी आहे नबी करीम खिली ॾिनो जे अञा बि एतबार नथो अचई त भली पुठियां फिरी आहे मुंहिंजो चोलो मथे खण मुंहिंजे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते मोहरे नबूवत ॼमण खां वठी करे अल्लाह हणी छॾी आहे मुस्तफा जो गोश्त उभरियल हो उन गोश्त जे मथां कुदरती कलम सां लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे पाण फरमाए पहिला जेकॾहिं अञा बि पक नथी त हली आ भली ॾिसो ओॾां फिरी आयो कमीस जो मथे कई त अरब कावड़जी पिया छा थो करी मानी खाराए असांजे ॿार सां हल्कियूं हल्कियूं ॻाल्हियूं करी अलाए कहिड़ा कहिड़ा सुवाल थो करी ऐं वरी इहा कहिड़ी हरकत कई थी जो कमीस मथे पियो खणी ॾखण कमीस छा थो ॾिसी अरब कावड़ बहिरा चयो कावड़ न कयो 2 मिंट बीहो त मां तव्हांखे सॼो राज़ खोले थो ॿुधायां चुप थी विया हिन कमीस पुछा मथे फरमाई हुजूर करीम अलैहिस्सलाम के गोद ताईं बंधल हुई कमीस मथे कई ॿिन्ही कुल्हनि जे फणनि जे विच ते उभरियल गोश्त हो मोहरे नबूवत बहिरा राह त झुकी करे बि मुस्तफा जे मोहर खे चुमी ॾिनी कि हाणे तव्हांखे ॿुधायां 3 सुवाल नौजवान खां क्या कम हाणे तव्हां खां चोथों सुवाल करणो आहे हिन जो पीउ केरु आहे सभई जो सुभान हिन जो पीउ कहिड़ो आहे अबो त गुज़ारे वियो न सही पाण अमर जे पेट में हा अबो गुज़ारे वियो पर चाचे तालियो हो अबी तालिब हुजूर उन चाचे खे अब्बा अब्बा चवंदा अबू तालिब चवण लॻो मां हिन जो पीउ आहियां बहिरा चवण लॻो तुंहिंजी ॻाल्हि मञा या आसमानी किताबनि जी ॻाल्हि मञा तूं थो चवीं त मां हिन जो बाबो आहियां पर आसमानी किताब चवनि था त हिन जे ॼमण खां अॻे ई हिन जो बाबो गुज़ारे वियो हूंदो सो हिन जो बाबो दुनिया में मौजूद कोन्हे मुंहिंजा अबू तालिब चवण लॻो तूं सच थो चवीं उहो मुंहिंजो भाउ हो हे अञा अम्मा जे पेट में हो त मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो हो मां हिन खे पालियो आहे हिन जे करे मूंखे अब्बा अब्बा चवंदो आहे बहिरा चवण लॻो ओ कुरैशियो हाणे सुवाल ख़तम थी विया हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो तव्हांखे दावत न को मके जे करे न को कुरैश जे करे न को अरब जे करे कई में तव्हांखे दावत कई त मिठे मुहम्मद जे सदके में मां इनखे सुञातो आहे हे अल्लाह जो आख़िरी नबी आहे ऐं मां जीअं सुञातो आहे अॻिते वेंदो त यहूदी बि सुञाणंदा मूंखे हसद कोन्हे तंहिंजे करे मुंहिंजी सलाह अथव त वापसि वञो यहूदी हसद कंदा हिन नौजवान खे तकलीफ़ ॾींदा मां मिंट कयां थो त हितां ई वापसि मके रवानो कयोसि महबूब करीम जी ज़ात खे चाचो मके वठी आयो असुल सुवाल जो जवाब रहिजी
हाणे बस इहो सुवाल जवाब ॾियो बस असुल सुवाल कहिड़ो हो अबू बकर ॿियनि खे चयो त मां नबी आहियां उन्हनि मूंखां इम्तिहान वरिता सवाल कया पोइ मुस्लमान थिया ऐं तूं बिना पुछा चवण जे मुस्लमान थिए या रसूल अल्लाह ॼण खे तव्हांजे 40 साल उमिरि खां पोइ ख़बर पई मूंखे तॾहिं ख़बर पई जॾहिं तव्हां 10.5 सालनि जा हुयो ऐं मां 8 सालनि जो उन काफ़िले में शरीक हुयुसि सभई चओ ला खबर पई मूंखे उन ज़माने खां ख़बर ही मां त ताड़ में हूंदोसि त कॾहिं तो मुस्तफ़ा ऐलान करे त मां मुस्तफ़ा जी उम्मत में पंहिंजो नालो लिखायां तंहिंजे सुवाल कया मां सुवाल न कयो छो त मूंखे अॻे ई ख़बर हुई त तूं अल्लाह जो नबी आहीं हाणे उन अबू बकर खे नबी से फरमाइनि था या अबा बकर लम यारिफनी हकीकती गैर रब्बी ओ अबू बकर तुंहिंजो वॾो शान आहे तो मूंखे सभिनि खां अॻ में सुञाणे कलमो पढ़ियो आहे पर ॿुधाए थो छॾियां अबू बकर अल्लाह सुभान अल्हम्दुलिल्लाह असां इन तालीम तहत नबी पाक जे उर्स खे ख़ैरात सम्झी अल्लाह जो शुक्र सम्झी मल्हाईंदा आहियूं छो त नबी पाक अलैहिस्सलाम जो इनाम एहसान सॼे जहान ते आहे ख़ुसूसन उम्मत जे मथां आहे असां सॼो घर ॿार लुटे छॾियूं कुर्बान कयूं तब नबी पाक जो हिकिड़ो कलमे पढ़ाइण वारो थोरो बि नथा लाहे सघे मां दुआ कयां थो अल्लाह ताला असांजे फ़क़ीरनि जे रिज़्क़ में रोज़ी में बचन में बरकतूं नाज़िल फरमाए जेके आया हो ख़ुदा तव्हां सभिनि जो अचण क़बूल फरमाए आख़िर में हिकिड़ो सुवाल आहे मुंहिंजो तव्हां खां सुवाल आहे ये चओ त मां अर्ज़ु कयां पैसा न थो घुरां लोग कोन तो तव्हां खे चवां मता थदा थी आओ जो बचपन भेण हाणे बोली साहब तो जोली मुंहिंजी में पैसा मिले न अल्लाह से ॾियण वारो आहे चओ सुभान अल्लाह ऐं हुज़ूर जे सदके एतिरो ॾिनो अथई एतिरो ॾिनो अथई एतिरो ॾिनो अथई जो मुंहिंजे खाइण खां घणो आहे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां मिठड़ा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सुभान अल्लाह मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां मिठड़ा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे जो घर हुजे सोचाया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे ॿुधायो त पैसा नथो घुरां हिकिड़ी शइ तव्हां खां घुरां थो उहा इहा थो तव्हांखे अर्ज़ु त महिरबानी करे नमाज़ी बणिजी थो सभई जो सुभान अल्लाह
नमाज कज़ा न कयो, मस्जिदूं न फिटायो, अल्लाह जे दरगाह में सजदा कयो। ऐं नबी करीम फरमावा फिस्सलात कुर्रतुल ऐनैन, मुंहिंजो उम्मती नमाज पढ़ंदो आहे त मां मोहम्मद जूं अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। नबी करीम के राज़ी करणो अथव त नमाज़ 5 वक्त पढ़ो, पंहिंजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम ॾियारायो, पंहिंजे ॻोठ जी कच्ची पक्की मस्जिद हुजे उनखे आबाद कयो, 5 वक्त बा जमात नमाज पढ़ो, अल्लाह जे फर्ज़ खे क़ज़ा न कयो। ऐं ॿ टाइम जेको मुर्शिद ज़िक्र दसियो आहे फीसे रोज़े वारे, सांझीअ जे नमाज़ खां बाद ऐं असर जे टाइम ते उहो 2 टाइम ज़िक्र कंदा कयो, इंशा अल्लाह ताला ॿई जहान मोचारा थी पवंदा। अल्लाह का दुआ है रब ताला मुझी हाज़री कबूल फरमाए, आवाज़ी में हाज़री कबूल फरमाए, सबंदी खुदा ताला हाज़री कबूल फरमाए। खुसूसन जब दोस्तन ही खर्च करे हेडो वडो अजीम शान प्रोग्राम कयो आहे, अल्लाह ताला उनके मदीने जो दीदार कराए, अल्लाह से मुझे रिज़्क़ में रोज़ी में बरकतूं नाज़िल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हथड़ा खड़ी सभई दुआ करो अल्लाह आमीन। या इलाहुल आलमीन असांजा बेड़ा पार फरमा, मुझा मौला असांखे दीन इस्लाम सां शफ़क़त ऐं मोहब्बत नसीब फरमा। या रब्बल आलमीन रसूलुल्लाह जी पाक सुन्नतुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। उहे कम करा जंहिंमें तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मुझा मौला बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा, बेरोज़गारनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा, परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा, जंहिंजे घरनि में तकलीफ़ आहे बीमारी जी तंजा बीमारियूं दूर फरमा, जंहिंजे घरनि में कर्ज़नि जी तकलीफ़ आहे मौला तंजा कर्ज़ मुआफ़ फरमा। असांजूं दिलियूं हुज़ूर जे इश्क़ सां आबाद फरमा, असांखे मस्जिदनि खे आबाद करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे महबूब जे सदक़े में हिते जेका भी जमात आई आहे सॼी जमात जो अचणु क़बूल फरमा। मौला पर हिन सभिनी खे वरी ख़ैर सां पंहिंजे घरनि ताईं पहुचण जी तौफ़ीक़ अता फरमा। वाटनि में पंधनि में रस्तनि में सभिनी जी हिफ़ाज़त फरमा, एक्सीडेंटनि खां पनाह अता कजा। या रब्बल आलमीन अब्दुल्ला फकीर जे लाइ साईं कहे तो दुआ करो, या अल्लाह से अब्दुल्ला फकीर जा दर्जा बुलंद फरमा। जेके भी असांजा तव्हांजा अज़ीज़ करीब जहान छॾे विया आहिनि, मौला सभिनी खे जन्नत में जायूं अता फरमा, सभिनी जा गुनाह माफ़ फरमा, सभिनी खे नबी पाक जी शफ़ाअत नसीब फरमा। या अल्लाह से असांजे पाकिस्तान जो ख़ैर फरमा, आलम इस्लाम जो ख़ैर फरमा, फिलिस्तीन जे मुसलमाननि खे कामयाबी अता फरमा, कश्मीर जे मुसलमाननि खे आज़ादी अता फरमा। या अल्लाह हे फ़कीरनि जा कखाया घर मिस्की जी लोढ़ा वग़ैरह ये क़यामत ताईं आबाद फरमा, हिन जे रिज़्क़ में रोज़ी में बचत में बरकतूं नसीब फरमा। जेके ख़ुशि थिया आहिनि तनखे क़यामत ताईं ख़ुशियूं नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सल्लम। या अल्लाह से पैसे जो खैर फरमा, पैसे जे सिर वक्त जो खैर फरमा, पैसे जे आल इकबाल जो खैर फरमा, पैसे बादशाह के मौला सेहत नसीब फरमा। हज़रत रोज़े गणी रहमतुल्लाह अलैहि जे फैज़ के ता क़यामत जारी सारी फरमा। जेका मस्जिद जेको तरीक़ो हज़रत पैसे रोज़े वारा नसे विया वो असां सभिनी मुसलमाननि खे सॼी जमात खे नसीब फरमा। असांजे मुल्क में जेके भी दरगाहूं आहिनि, पीर फ़कीर आहिनि, या रसूल अल्लाह चवण वारा, दुरूद व सलाम वारा, सभिनि जा बेड़ा पार फरमा, उन सभिनी दरगाहनि खे आबाद फरमा। या अल्लाह दुरूद व सलाम वारनि जो ख़ैर फरमा। पंहिंजे हबीब जे सदक़े सभिनी दरवेशनि बुज़ुर्गनि जूं गादियूं दरगाहूं हमेशा हमेशा आबाद। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि